अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू इश्यू न्यूज़ में अवांखे भलीकार मां यहाँ मंसूर अली चांडियो हिते अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। दादू जे कच्चे वारे इलाइक़े में बोड पहुची वई आहे। ॻोठ नबन खान जतोई समेत गुल मोहम्मद कोरे जो ॻोठ समेत 10 ॻोठ बोड हेठि अची विया आहिनि। जी नाज़रीन, हिते अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। दादू में बोड पहुची वई। दादू जो गुल मोहम्मद कोरे जो ॻोठ समेत 10 ॻोठनि में बोड गहरे हेठि आणे छॾियो आहे। हिते अवांखे हिन ख़बर सां आगाह कयूं त बोड सबबि केतिरनि ई एकड़नि ते बीठल फसल पिणु पाणी हेठि अची वियो आहे। सिंधू दरिया जी सित RL 120.8 ते पहुची वियो आहे। 3.5 लख क्यूसिक पाणी 2 ॾींहनि में सिंधू दरिया दादू मोरो पुल खां क्रॉस कंदो। उन सिलसिले में दादू इशू जो ब्यूरो चीफ राजा अल्ताफ अब्बासी कच्चे वारे इलाइक़े में वीडियो लिंक ते मौजूद है। जी राजा अल्ताफ अब्बासी, दादू जे कच्चे में बोड जा छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिनमहिल दरिया सिंध में मुसलसल पानी में इज़ाफ़े खां पोइ जेको आहे दरिया सिंध जो जेको पाणी आहे उहो कच्चे जे इलाइक़नि में दाख़िल थी वियो आहे। हिनमहिल जंहिं जॻह ते असां मौजूदु आहियूं हीउ ॻोठ गुल मोहम्मद कोरे जो आहे। हीउ जेको ॻोठ आहे हीउ पूरो जेको आहे पाणी जे लपेट में अची वियो आहे। हितां जा जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि लड़ पलाण करे रोडनि ते निकिरी आया आहिनि ऐं बेयारो मददगार वेठा आहिनि। हिनमहिल असां सां गॾु हिकु अमड़ मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं त हिनमहिल ताईं हुकूमत उन्हनि जी कहिड़ी साल लधी आहे। अमा ॿुधायो त हुकूमत आई आहे? ना बना का शइ कान्हे। हुकूमत असांजे निहारियो ई कोन्हे। ॿुढा आहिनि, बच्चा आहिनि या छा आहे, कुझु बि न। असां रोड ते वेठा आहियूं था। बाबा भलाई कयो तव्हांजी कुर्ब। छा खपे तव्हांखे? असांखे छा, असां सभु कुझु खपे। राशन खपे, अबासादार माल जो गाह खपे, ॿियो छा खपे? माल राशन। जी नाज़रीन, तव्हां अमर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो इहो ई चवणु आहे त असीं रोड ते वेठा आहियूं ऐं हिते जेको आहे न खाइण पीअण जी शइ आहे। हिननि खे राशन जी सख़्तु ज़रूरत आहे। उन खां पोइ हिननि खे टेंट लॻाए ॾिना वञनि हिते त जीअं हू पंहिंजो जेको आहे हिते आराम सां वेही सघनि। इन खां अलावा मां तव्हांखे बोर्ड जी सूरत हाल खां बि आगाह कंदो हलां त सिंध हुकूमत पारां जेको आहे गुडू बैराज वटि 3.5 लख क्यूसिक पाणी जो जेको रेलो आहे उहो दाख़िल थी चुको आहे। ऐं सिंध गवर्नमेंट जेको आहे विचोली बोर्ड जी जेकी आहे उहा डिक्लेरेशन करे छॾी आहे। ऐं हिनमहिल जेको आहे असां वटि दादू जे मुक़ाम ते जेको आहे लख क्यूसिक जेको पाणी आहे उहो जेको आहे दाख़िल थी चुको आहे। ऐं मुसलसल जेको आहे उन पाणी जे इज़ाफ़े खां पोइ ही जेको आहे यकीनन जेको आहे कचो जेको आहे उहो मुतासिर थींदो। हितां जा जेके रहवासी आहिनि उहे इहो मुतालबो कनि था हुकूमत सिंध खां त पाणी जे अचण खां अॻु में जेको आहे अहिड़ा उपाउ वरिता वञनि त जीअं हुननि जा जेके घर आहिनि, हुननि जा अजा आहिनि, उहे बची सघनि ऐं हुननि खे जेको आहे रिलीफ फराहम थी सघे।